टंडोजाम वेझो रिज़वी हाउस ते मोरो जी सियासी समाजी शख्सियत मोहम्मद सिद्दीक ज़रदारी टंडो केसर रिज़वी हाउस पहुंची हैदराबाद ज़िले जे सीनियर बुज़ुर्ग सियासतदान सैयद रोशन शाह रिज़वी सां मुलाक़ात कई ऐं संदसि अयादत कई। जिन त मुलाक़ात दौरान सैयद रोशन शाह रिज़वी ऐं मोहम्मद सिद्दीक ज़रदारी जे विच में सियासी सूरत हाल ते ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल्हि पिणु थी। इन मौक़े ते मोहम्मद सिद्दीक ज़रदारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सैयद रोशन शाह रिज़वी जूं PP लाइ वॾियूं क़ुर्बानियूं आहिनि। सैयद रोशन MRD तहरीक जो असीर आहे जे ज़िया जे मार्शल लॉ जे दौर में जेल जूं सख़्तियूं सठियूं। हुन चयो त सैयद रोशन शाह रिज़वी ज़िले हैदराबाद जे सघारी सियासी शख्सियत आहे जंहिंजा हज़ारे मुरीद आहिनि। पाण दरगाह जो गादी नशीं पिणु आहे पर अफ़सोस जो पार्टी संदसि करदर्द नाहे कयो ऐं खेसि नज़रअंदाज़ कयो आहे। जेको पार्टीअ में मक़ाम मिलणु घुरिजे हा उहो उनखे न मिली सघियो आहे। इन मौक़े ते संदसि फ़र्ज़ंद सैयद अब्बास अली शाह रिज़वी चयो त बाबा साईं हमेशह उसूलनि ते सियासत कई, कॾहिं बि उसूलनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी नाहे कई। हर वक़्तु पार्टी जेको बि फ़ैसिलो कयो आहे असां उन फ़ैसिले खे क़बूल कयो आहे पर पार्टी असां सां इंसाफ़ नाहे कयो। हुननि PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, आसिफ अली ज़रदारी, मोहतरमा फ़रियाल टालपुर खां घुर कई त सैयद रोशन शाह रिज़वी जे क़ुर्बानीनि जो ख़ासि ख़्यालु रखंदे खेनि पार्टी में मुनासिब उहिदो ॾिनो ऐं मुक़ाम ॾिनो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।